कम दोस्तों चाल उम्मीद है सब कुछ होंदो। अज एक नओ वीडियो खणी तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। त वीडियो तव्हां पूरो ॾिसंदव तॾहिं वीडियो तव्हांखे सम्झ में ईंदो। जे पूरो न ॾिसंदव त कॾहिं बि तव्हांखे सम्झ में न ईंदो। हाणे चाहे जो तव्हां कंहिंखे मोबाइल ॾियो था, उहो छा कंदो आहे, पहिरीं तव्हांजे मोबाइल जो गैलरी ओपन करे गैलरी में हलियो वेंदो आहे ऐं तव्हांजे फ़ोटू वग़ैरह जेके वीडियो हूंदा आहिनि उहे ॾिसंदो आहे। जेको आहे वीडियो तव्हां पूरो ॾिसंदव त अॼु खां पोइ जेको आहे तव्हां पाण उहो ॾिसी सघो था, ॿियो केरु बि नथो ॾिसी सघे। त उहो सेटिंग कीअं करिणो आहे ऐं उहो कीअं थींदो आहे, उहो सभु कुझु अॼु हिन वीडियो में मां तव्हांखे ॾिसींदुसि। वीडियो पूरो ॾिसिजो ऐं असांजे चैनल ते जेके बि नवां आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। त हलूं था वीडियो जे तरफ़। तव्हांखे सभु खां पहिरियों प्ले स्टोर में वञिणो आहे। प्ले स्टोर में वञी करे तव्हां हिते सर्च कंदव ऐप लॉक तव्हां सर्च कंदव या सॉफ्टवेयर लॉक तव्हां सर्च कंदव त हे ऑप्शन तव्हां वटि जेको आहे हे सॉफ्टवेयर अची वेंदो। हिनखे तव्हांखे डाउनलोड करिणो आहे। मां हिनखे फ़ौरन डाउनलोड करे वठां थो। हे मूं वटि डाउनलोड थी चुको आहे ऐं हिनखे मां खोले तव्हांखे ॾसियां थो। हिनखे ईअं ऑन कंदो, हिते तव्हां हिन थोरो परमिशन घुरंदो, हिनखे ऑन करिणो आहे। ऑन करण खां पोइ हिते तव्हां लॉक रखी सघो था। जेको बि लॉक रखो उहो तव्हां रखी सघो था। उन खां बग़ैर तव्हांजो कोई बि कंहिंखे बि ख़बर न हूंदो त कीअं खुले थो ऐं कीअं बंदि थिए थो। कोई बि तव्हांजे मोबाइल जे गैलरी में न वञी सघंदो। त हिन जो मां लॉक हिनखे ॾियां थो। ठीकु आहे, तव्हां कहिड़े बि तरीक़े सां हिनखे ॿच करे ईअं लॉक ॾींदव त ईअं इंटरफेस तव्हां वटि हिन जो खुली ईंदो। खुलण खां पोइ वरी इहे तव्हां हेठि ॾिसी सघो था। हिन नीरे खे क्लिक कंदव। क्लिक करण खां पोइ वरी अहिड़ो इंटरफेस तव्हां वटि ईंदो। वरी हिते क्लिक कंदव। क्लिक करण खां पोइ वरी अहिड़ो इंटरफेस तव्हां वटि ईंदो। हिनखे क्लिक करे हिन जो जेको आहे इंफॉर्मेशन ऑन कंदव। हे तव्हांजे मोबाइल में ऑन थी वेंदो। ऑन थियण खां पोइ वरी हिते क्लिक कंदो। हिते क्लिक करे हिनखे हिते ऑन करे पोइ वरी अहिड़ो हिनखे अलाउ कंदो। अलाउ करण खां पोइ वरी हिते अहिड़ो इंटरफेस तव्हां वटि ईंदो। तव्हांखे सभ खां पहिरियों सेटिंग में वञिणो आहे। हिन जे सेटिंग में वञी करे हिन जो फिंगर जेको आहे जे फिंगर ते तव्हां करे सघो था त हिन जो फिंगर ऑन कयो। ठीकु आहे, हे बंदि आहे, मां हिनखे ऑन कयां थो। त मां हिन जो फिंगर ऑन कयो आहे। ऑन करण खां पोइ वरी हे तव्हां मथे नीरो ॾिसी सघो था। हिते तव्हांखे क्लिक करिणो आहे। क्लिक करण खां पोइ वरी तव्हां जंहिं बि सॉफ्टवेयर खे लॉक करणु चाहियो था त उन सॉफ्टवेयर खे तव्हां लॉक करे सघो था। ठीकु आहे, त हाणे मुंहिंजो जेको आहे हे सभु लॉक थियल आहिनि। ठीकु आहे, त हे अनलॉक थियल आहे। तव्हां ॾिसी सघो था हे खुलियल आहे, तालो खुलियल आहे। जेके लॉक थियल आहिनि उहे बंदि आहिनि। त हाणे मां वञां थो व्हाट्सअप में, त व्हाट्सअप लॉक थी वियो हूंदो त मां तव्हांखे ॾेखारियां थो। हे व्हाट्सअप मां ऑन कयो, हे ॾिसी सघो था हिनखे लॉक लॻल आहे। त मां लॉक खोले पोइ पंहिंजे व्हाट्सअप में वञी व्हाट्सअप ऑन करे सघां थो। ऐं मोबाइल जो गैलरी बि तव्हां ईअं करे सघो था ऐं पंहिंजो फेसबुक बि ईअं करे सघो था। केरु बि तव्हांजे मोबाइल जो माना फ़ोटू वग़ैरह वीडियो केरु बि ॾिसी नथो सघे। कंहिंखे बि तव्हां पंहिंजो मोबाइल पोइ ॾेई सघो था। त अॼु जो वीडियो इहो हुयो। उमेदु आहे हिते वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जंहिं बि भाउ खे असांजो वीडियो पसंदि आयो त वरी बि चवां थो त असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं असांजो वीडियो पूरो ॾिसिजो।